पोखणी थी त पोख न त वींदई मुंद चढ़ी जॾहिं लुड़ंदो सारो लोक तूं सिकंदे हिकु संग लहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मज़लूम जो सॼो अज़हर गोपांग। दोस्तो अॼु आउं कंबर शहर में मौजूदु आहियां। कंबर शहर खां ॿाहिरि बाईपास ते हिन अम्मा जो मिसकिन अम्मा जो घरु आहे। हीअ बेवा अमड़ आहे, हीअ हिन जो घरु आहे। दोस्तो तव्हां ॾिसी सघो था, तमामु हिकिड़ी वीचारी ग़रीब आहे। हिनखे एतिरी वसियत न आहे त अम्मा हीअ पंहिंजो कमिरो ठहिराए सघे, या अम्मा खे तक़रीबन हिते महीनो ॿ थी वियो आहे हिते अम्मा रहे थी। तमामु परे आहे नलको हिकिड़ो, उतां अम्मा पाणी भरे पई अचे। सो हाणे अॼु असीं हीअ अलहमदिल्ला नलको हणायो आहे। अम्मा जो चवणो त मूंखे तव्हां नलको हणाए ॾियो। अम्मा तव्हांखे नलको पाणी अम्मा किथां भरे अचो? ओॾां ॿाहिरियां भरे पिया अचो। सो तमामु घणी तकलीफ़ हुई पाणी जी। अलाह पाक जो नेक बानो सखी इंसानु हुयो इरफान अली कोरी साहब, जिन अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। उन्हनि नलके जे लाइ पैसा मोकिलिया हुया, 15,000 रुपया उन्हनि मोकिलिया त तव्हां किथे कंहिंखे नलको हणाए ॾिजो। अॼु अलहमदिल्ला असीं अमड़ खे नलको हणाए ॾिनो आहे, जंहिंजो ख़र्चो आयो आहे 11,000 रुपया ख़र्चो आयो आहे। बाक़ी 4,000 जेके अधे जी अमानत आहे, जेका कंहिं ॿिए हंधि ग़रीबनि ते ख़र्च कबा। सो अलाह पाक उन इरफान भाउ जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। अलाह पाक उन्हनि जी फैमिली ते ख़ैरु फरमाईंदो, जीअं एॾी वॾी इनायत हिन मिसकिन अमड़ मथां कई आहे। दोस्तो हीअ बेवा आहे ऐं हिन बेवा अमड़ जा हीअ 2 पुट आहिनि, हीअ 3 न्याणियूं आहिनि। बसि हिन खां सवाइ अलाह खां सवाइ अम्मा जो को बि न आहे। अम्मा तव्हांजो कमाइण वारो को बि न आहे? अम्मा बिल्कुलु दोस्तो, त अम्मा तमामु हिकिड़ी ग़रीब मिसकिन आहे। जेतिरो बि थी सघे हिन अम्मा जी वधि में वधि मदद कयो। जिन जे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु, उहे हिन पोस्ट खे वधि में वधि शेयर कनि। अलाह पाक हुन इरफान भाउ जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो, जीअं एॾी वॾी इनायत हिननि मिसकिननि मथां कई आहे। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो, उन्हनि जे कमु अचो। काफ़ी दोस्तनि खे शिकायतूं हूंदियूं, असीं वीडियो छाजे लाइ था ठाहियूं, ॾेखार जे लाइ था ठाहियूं, पर ईअं न आहे। मुंहिंजा दोस्तो, अलाह पाक दिलनि जा राज़ उहो ॼाणे थो। हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे लाइ आहे त जेको को ग़रीब आहे, ग़रीब ताणी हीअ आवाज़ पहुचे त बाबा असांजो सफ़र आहे कंहिंजी मदद करणु, या असीं होॾे हली वेंदा आहियूं। जेके बि ग़रीब आहिनि उहे राब्तो करे था सघनि जिते बि आहिनि, ऐं इनशा अल्लाह तां उते वेंदोसीं ऐं उन्हनि जो। पर कमु इहो आहे असांजो वीडियो ज़रिए हूंदो आहे। पोइ वरी काफ़ी दोस्तनि खे जेके शिकायतूं हूंदियूं आहिनि त असां ॾेखार जे लाइ था कयूं, भई रब जी ज़ात ॼाणे थी, असीं ॾेखार जे लाइ कोन्ह पिया कयूं। ऐं हीअ हिकिड़ो सबूत आहे, जेके दोस्त ॾियनि पिया, हीअ उन्हनि जे लाइ बि सबूत आहे। बाबा तव्हांजी अमानत हीअ हिते असां हणाई आहे, बाक़ी तव्हांजी जेकी रही अमानत उहा वरी कंहिं ॿिए ग़रीबनि ते ख़र्चु कबा। दोस्तो जेतिरो थी सघे इंसान ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कमु अचो। जी अब मां ग़रीब आहियां, रनज़ाल आहियां, वाट खुदाई जे मुंहिंजी मदद कयो। मूंखे जेको पुॼी सघे मुंहिंजो इहो कमिरो थिए या कोट पुॼ कयो। मुंहिंजा नंढड़ा ॿार आहिनि, मुंहिंजो कमाइण वारो केर बि कोन्हे। जंहिं मासां जेको चङाई कंदो, महिरबानी कंदो, रब हुन ते राज़ी थींदो, रब ॾींदो हुनखे। संजय मां काॾे अञा मुंहिंजो कमाइण वारो केर बि कोन्हे। मुंहिंजो घर वारो ब्लड कैंसर में हो गुज़ारे वियो। वधीक हाणे तव्हां कयो महिरबानी, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। बसि जंहिं मां ते महिरबानी कई, मूंखे नलको हणाए ॾिनो, अलाह पाक उन्हनि जो मदद कंदो, अलाह पाक राज़ी थींदो हुन ते।